टियों मौज़ू ना है खणो अचे ज़िंदगी छाके चइबो आ मौत छाहे मौत खां बाद कहिड़ा मरहला हलन था मौत जी हकीकत छाहे उन सब खां पहिरीं मुझे दोस्तो फकत एतरो बुधाण जरूरी तो समझा तो मुझे मदीने वाले मीर जा दीवाना इंसान मिड़ई इंसान हन काफर भी इंसान मजूसी भी इंसान यहूदी भी इंसान मुझे मुस्तफा जा उम्मती भी इंसान मिड़ई इंसान हन पैदा कंदड़ रब भी सभिनी जो हिकिड़ो ई आहे जेको खालिक आ जेको मालिक आ हिन कायनात जे ज़रे ज़रे जो लेकिन जेका नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जे कलमे जी निस्बत आ उन निस्बत जो मज़ो उन निस्बत जो करम उन निस्बत जो फ़ाइदो कंहिंखे मिलियो आ जो जंहिं निस्बत कंढी आ अल्लाह उनखे ई उहो अजर अता फरमायो आहे हे दीन एतरो अज़ीम दीन आ जेको दुनिया में भी तव्हां सां गॾु आहे कब्र में भी तव्हां सां गॾु आहे हशर में भी तव्हां सां गॾु आहे गॾु कीअं हिन दीन असांखे दुनिया जी ज़िंदगी सेखारण जो भी तरीक़ो सेखारियो आहे त ज़िंदगी तव्हांखे कीअं गुज़ारणी आहे कब्र जी सॼी हकीकत भी हिन दीन जे ज़रिए असांखे मालूम थी त कब्र में छा थियण वारो आहे हशर जो जेको मैदान आ उन में छा थींदो उहो बि उन्हनि खे ई अल्लाह जी ज़ात नसीब फरमायो जन खे अल्लाह दीन नसीब फरमायो दीन छाहे जो मुझे महबूब मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जे निस्बत जो नालो दीन हिकिड़ो दुनिया खे छॾे जॾहिं को इंसान मुंहिंजा मिठड़ा ये दुनिया छॾे न वेंदो आहे तव्हां ॾिसो त वञण वारो त वञे थो पियो पर वेंदे वेंदे केतिरनि खे अॾींदो थो वञे इन मां इहा मुराद न आहे त को ख़ासि मौलवी साहब ख़ासि पीर साहब ख़ासि वॾेरो साहब मां हिकु आम कलमे पढ़ण वारे जी ॻाल्हि थो कयां बाक़ी अंदाज़ो अवां लॻाइजो जंहिंजी जेतिरी निस्बत मज़बूत हूंदी यकीनन अल्लाह उन जे मथां एतिरी महिरबानी फरमाईंदो कलमे वारे जो जेॾी महिल मौत ईंदो आहे हो दुनिया छॾींदो आहे जिते बि रुॻी ॻाल्हि पहुती त फलाणो दुनिया छॾे वियो ॿुधण वारो फौरन चवे थो इन्ना लिल्लाहि व इन्ना इलैहि राजिऊन अदा ईअं चवंदा आहियूं इन्ना लिल्लाहि व इन्ना इलैहि राजिऊन पहिरियों तोहफ़ो वञण वारो त वञी रहियो आहे पर उन जे वञण जो ॿुधण शर्त क़ुरान जी आयत पढ़ी हिसाब लॻाए त घणा सवाब मिलेसि आयत कुरान जी तिलावत की इन्ना लिल्लाहि व इन्ना इलैहि राजिऊन मदीने जे मीर सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम फरमायो त कुरान करीम जे हिक हिक हरफ जो 10 नेकियूं मिलंदियूं हन 10 गुनाह खत्म थींदा हन 10 दर्जात बुलंद थींदा हन ॿुधण शर्त अणपढ़ियो माण्हू सोचींदो यार मूंखे त क़ुरान अचे कोन पियो मूं त इहा आयत पढ़ी कोन पोइ मां इन नेमत खां रहिजी वियुसि न मुंहिंजा दोस्त तूं बि रहिजी कोन वहीं जेॾी महिल न तो ॿुधो त फलाणो गुज़ारे विया त तो चयो बसि अलाह जी मर्ज़ी आहे अलाह जो हुकुम आहे क़बूल करणो आहे तो अलाह जे ज़ात जो तसव्वुर अल्लाह जी वॾाई अल्लाह जी वहदानियत अल्लाह जो हुकुम अल्लाह जे कुदरत के पंहिंजे दिल में कबूल कयो पोइ जेतिरनि लफ़्ज़नि सां कई रब चवे थो ऐं मुंहिंजा बाना मां अल्लाह कम खे न ॾिसंदो आहियां मां ख़ुदा दिलनि जो मालिक आहियां दिल खे ॾिसंदो आहियां उन मुंहिंजे अल्लाह तुंहिंजे इन सादनि लफ़्ज़नि जो अजर बि तोखे अता फरमायो कंहिंजे करे वञण वारे जो रुॻी ॿुधण सां पोयां जूं नेकियूं शुरू थी वई जंहिं वक़्त में मुंहिंजा दोस्त उन मैयत जे गुस्ल करण लाइ माण्हू गॾु थियनि था
अल्लाह जी ज़ात करे छल गुस्ल ॾियारण वारे जी नियत चङी हुजे। अल्लाह करे छल गुस्ल ॾियारण वारे जी ईअं न त वॾेरो आहे इनखे थोरो महटको चङी तरह ॾियां त खट ठहूकी मिलंदी ऐं ग़रीब आहे त बस उपता सुबता बबकड़ ॾेई फ़क़ीर खे मोकिलिया। ओ मुंहिंजा दोस्त गुस्ल ॾियारण वारो एतिरो ख़ुशि नसीब आहे, एतिरो ख़ुशि नसीब आहे जेतिरो हू तसल्ला सां मयत खे विंजारे साफ़ कंदो, नियत में हिकिड़ो इरादो हूंदो त हिनखे ईअं साफ़ कयां, अहिड़ो सुहिणो बनायां छो त क़ब्र में मुंहिंजे मुस्तफ़ा जो दीदार करण जे लाइ वञी रहियो, क़ब्र में वञी रहियो आहे, मुंहिंजे महबूब जो दीदार करण जे लाइ वञी रहियो आहे। जेको बि इन नियत सां मुंहिंजा दोस्त मयत खे गुस्ल ॾींदो, मयत जे मथां पाणी नाईंदो, ॿियो ख़बर मुंहिंजो अल्लाह हुनखे अजर ॾींदो या कोन ॾींदो। मयत जो अजर शुरू ॿाहिरि पोइ नथे, वरी जेॾी महिल कफ़न ढकरायूं उनजो सवाबु, वरी जेॾी महिल कुल्हे कांदी थी कुलड़े ते खयूं विख विख जो सवाबु, निमाज़ जनाज़े जी पढ़ियूं सभिनी खे सवाबु, चहल कदमी कयूं सभिनी खे सवाबु, जन क़ब्र खोटी उन्हनि खे सवाबु, क़ब्र में पहुचायूं उन्हनि खे सवाबु, कुल पढ़ियूं उन्हनि खे। सोचो त हिकिड़ो वञण वारो त वञे थो, उन जे ज़रिए सां मुंहिंजो अल्लाह हज़ारनि सवनि खे कीअं थो बख़्शे छॾे। जागो था सुभान अल्लाह। मुसलमानों, मौत अल्लाह जी नेमत आहे, मौत अल्लाह जी नेमत आहे, जीअं ज़िंदगी ख़ुदा जी नेमत आहे, ईअं मौत बि अल्लाह जी नेमत आहे। जेकॾहिं अल्लाह जी ज़ात मौत न इंसान खे न ॾे त जवाब ॾियो मुस्लमान। हिकिड़ो न 2 साल घर में बीमार पियो हुजे, सफ़ा उथी वेही न सघे, घर वारा तंग थी चवंदा ओ म्या लाल खान, ओ म्या असलम नाले मिठा वारो कयो, अचो लख दुरूद जो पढ़ो छो। 2 साल थी विया आहिनि, हमरा न की हेॾे न की होॾे, भला हिकिड़े पासे त थिए, इहो सचाई आहे। तव्हां सां हिकिड़े मुआशरे में था रहूं, ई जेके ॻाल्हियूं न तव्हां सां जूं ॻंढियलूं ॻाल्हियूं मुंहिंजा दोस्त, पर छा था सम्झो जे 5 साल पियो हुजे त घर वारा पुछण लाइ तयार न आहिनि, पर जेकॾहिं हाजी अब्दुल सत्तार मरहूम वांगुरु वुज़ू करे निकिरे थो, निमाज़ ते थो वञा, अॻियां भाइटिया भाणेजा मस्जिद में इंतज़ार पिया कनि, चाचा अञा अलाए छो कोन आयो, हो वुज़ू करे निकिरे निमाज़ ते वञा, मस्जिद में निमाज़ वारा इंतज़ार पिया कनि, रस्ते में यार जो पैगाम अची वञे, वो पंहिंजे महबूब जो पैगाम क़बूल करे हलियो वञे। ऐं तव्हां खां पुछां थो त अहिड़ो मौत अल्लाह शल कंहिंखे नसीब करे न वुज़ूअ सां हुजे। इतां खां मां पंहिंजी तकरीर शुरू थो कयां त मुंहिंजे मदीने जे मीर जा दीवानो, मुंहिंजे आका करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जा परवानो, मौत ईअं थींदो आहे जीअं ज़िंदगी गुज़रंदी आहे। तवज्जह कयो मुंहिंजा दोस्तो, बस मौत ऐं ज़िंदगीअ ते ॻाल्हाइणो आहे। मौत मदीने जे मीर फरमायो, हर इंसान जो ईअं थींदो आहे जीअं उहो ज़िंदगी गुज़ारींदो आहे। आका करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जी तवील हदीसा इबारतूं पढ़ण जे बजाय बहराड़ीअ जे हवाले सां तर्जुमो कंदो वञा, छो त मौत जी घड़ी मुक़रर आहे, कुझु बि थी वञे। माण्हू वीचारा बहराड़ीअ में अजीब क़िस्म जा मर्द माइन खे त ख़ुदा हिदायत आहे। कंहिं ॻोठ में 2-3 ॾींहं कज़िया थींदा, बिचंडरी अथव, वारो कयो क़ब्र में हीअं कयो, वारो कयो ख़तमा न ॾियारजो, वारो कयो हीअं न कजो। इन्हनि औरतुनि खे केरु सम्झाईंदो? जो घर जा मर्द सम्झाईंदा। अचो त मां तव्हांखे अल्लाह जो क़ुरान पढ़ी ॿुधायां। अल्लाह जे ज़ात फरमायो, युअख़िर अल्लाहु नफ्सन इज़ा जाअ अजलुहा वल्लाहु ख़बीरुम बिमा तअमलून। मुझे सोने करीम रब पंज
पंहिंजे पाक कुरान करीम में फरमायो मौत जी घड़ी मां अल्लाह जे ज़ात जे तरफ़ खां मुक़रर थियल मौत जी घड़ी मां करीम रब जे ज़ात जे तरफ़ खां मुक़रर थियल कोई उन मौत जे घड़ीअ खे न हेॾे थो करे सघे न होॾे थो करे सघे इन्न अजल अल्लाह इज़ा जाअ ला युअख़्ख़रु साअतन वला यस्तअख़िरून साअतन वला यस्तक़दिमून अल्लाह जे ज़ात फरमायो मौत जी घड़ी मुकर्ररा जेके मां अल्लाह तुंहिंजा साह दुनिया में लिखिया उहे तुंहिंजा कब्र में कोन वेंदा जेका ज़िंदगीअ जी घड़ी तुंहिंजी कब्र में आ उहा तूं दुनिया में कोन हूंदे ऐ इंसान अल्लाह कुरान करीम में क्लियर फरमाए छॾियो त मां अल्लाह जे तरफ़ खां मौत मुकर्ररा हा हा मुंहिंजो रब फरमाए तो मां आज़माईंदो हा कीअं आज़माईंदो हा मां अल्लाह जी मर्ज़ी आ कन खे दौलत ॾेई आज़माईंदो हा कन खां दौलत खसे आज़माईंदो हा कन खे औलाद ॾेई आज़माईंदो हा कन खां औलाद खसे आज़माईंदो हा लेकिन हिकिड़ी ॻाल्हि ॿुधी छॾ अल्लाह ताला क़ुरान करीम में इएं बि फरमायो वअलमू अल्लाह यहूलु बैनल मर्इ व क़ल्बिही ऐं बाना याद रखी छॾ तुंहिंजो अल्लाह उहो आ जेको तुंहिंजे दिल जे ऐं तो बाने जे दरमियान में हूंदो आ मामिलो चाहे मुंहिंजो रब तो फरमाए जहिड़ो गुमान कंदे पंहिंजे रब खे ओहिड़ो ई लहंदे इन ॻाल्हि खे अञा खोलियो बहराड़िया अञा खोलिया मुंहिंजो रब तो फरमाए जेकॾहिं तूं चवंदे हीअं कंदासीं त हीअं थींदो न कंदासीं त ॿ टे ॿिया बि मरी वेंदा मुंहिंजो रब तो फरमाए तो इरादो करे छॾियो तो दिल में ख़्याल करे छॾियो मां रब तोखे क़ुरान में ॿुधाए छॾियो हो त जीअं तूं जिते मूंखे ॻोल्हींदे मां तोखे उते मिलंदुसि हाणे तूं ईअं थो करी त हीअं थींदो मां रब तोखे करे थो ॾेखारियां छो त मौत जी घड़ी बि मां रब मुक़रर कंदो हा त उन घड़ीअ खे अॻिते पोइते करण जो अख्तियार बि मां अल्लाह पंहिंजे कुदरत में रखियो आहे कॾहिं बि ऐं इंसान इहो न सोचे त मां हीअं कंदुसि त मौत टरी वेंदो ऐं जे हीअं कंदुसि त मौत घणो थींदो मुंहिंजा दोस्त इहो अल्लाह जे क़ुरान जो हुकुम नाहे अल्लाह जो बि हुकुम नाहे अल्लाह जे महबूब जो बि हुकुम नाहे मुझे बेनियाज़ रब जा बानड़ो मुझे मदीने जे मीर सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जे ज़ात फरमायो जीअं ज़िंदगी दुनिया जी गुज़ारी दे ईअं ई तुझे मथा मौत ईंदो जेॾी महिल मदीने जे मीर फरमायो अल्लाह जी ज़ात इज़राइल खे हुकुम फरमाईंदो आहे कंहिंखे जो इज़राइल खे हुकुम फरमाईंदो आहे कंहिंखे मारण वारो केरु आहे ॻाल्हाईंदा अचो मारण वारो केरु आहे अल्लाह हज़रत इज़राइल छो ईंदो आहे सम्झंदा बि हलो ॻाल्हाईंदा बि हलो मामिलो सम्झंदा बि हलो छो त मां रस्मी मुल्लो न आहियां जेको ईअं ठका वहणी बसि ॿ दोहीड़ा पढ़ी हलियो वञा अल्लाह जो क़ुरान समझाइण थो चाहियां मुस्लमानो समझंदा बि हलो ॿुधंदा बि हलो मौत ज़िंदगी कंहिंजो अख्तियार आहे अल्लाह जो अख्तियार आहे मारण वारो केरु आहे चओ अल्लाह जिंदगी ॾियण वारो केरु आहे चओ अल्लाह जॾहिं मारण वारो अल्लाह हुआ त पोइ इज़राइल छाजे लाइ ईंदो आहे जो हुकुम मुंहिंजे रब जो हूंदो आहे कम रब जेका वठण चाहींदो आहे उन खां ई वठंदो आहे अल्लाह जी मर्ज़ी आहे जंहिंजे मथां जेका ड्यूटी रखे हज़रत इज़राइल जे मथां रब्बे ज़ुल जलाल इहा ड्यूटी रखी आहे हुकुम मुंहिंजे करीम रब जो थींदो आहे उनखे मुकमिल इज़राइल सुहिणो कंदो आहे अञा सादर लफ़्ज़नि में चवां इज़राइल फ़रिश्तो आहे
केरा इज़राइल केरा फरिश्तो हिकिड़े टाइम ते लखे माण्हू मरंदा आहिनि या न? जवाब ॾियो। हिकिड़े टाइम ते लखे माण्हू के दरिया में, के जहाज़न में, के जबलन में, के जेलन में, के अस्पतालन में। इज़राइल हिकिड़ो या 3000 आहिनि? ॻाल्हायो मुस्लमान, समझण चाहियो था त ॻाल्हायो, सुन्नी ॻाल्हायो। घणा इज़राइल आहिनि? हिकिड़ो इज़राइल। हिकिड़ो इज़राइल हिकिड़े टाइम ते लखनि माण्हुनि जा रूह कब्ज़ो कीअं थो करे? सवाल इज़राइल हिकिड़ो आहे, लखे माण्हुनि जा रूह लखनि जॻहुनि ते पहुची करे, को मशरक में, को मग़रब में, को शुमाल में, को जुनूब में, को ज़मीन में, को दरिया में, को जहाज़ में, को रस्ते में, को जबलन में, को झंगलन में। हर जगह ते हिकिड़ो इज़राइल कीअं थो पहुचे? हिकिड़ो ई जवाब मिलंदो, इज़राइल ॾे न निहारियो, उन जे मालिक ॾे निहारियो। इज़राइल जो पावर न है, पर जेके मुझो अल्लाह पावर ॾियणु चाहींदो आहे ऐं ॾींदो आहे, उहो हिकिड़े टाइम ते लखनि जॻहुनि ते पहुचंदो बि आहे, पंहिंजो कम बि कंदो आहे। इज़राइल मलाइका उन जो सरदार जिब्रील आहे। तोखां तो पुछां, जिब्रील जे मुस्तफ़ा जे दर जो ग़ुलामी हुजे, ते ख़बर अम्मा फातिमा ज़हरा जे उन बचड़नि जो अल्लाह मक़ाम छा कयो हूंदो? मौज़ू टेड़ण नथो चाहियां, जन जे दर ते जिब्रील ख़ैरात वठे उन्हनि जो मक़ाम छा हूंदो। मां ॻाल्हि खे क्लोज़ करे अॻिते वधां। मदीने जे मीर फरमायो, इज़राइल ईंदो आहे जॾहिं पाणे वटि रूह कब्ज़ करण जे लाइ। जीअं इंसान दुनिया में ईंदो आहे, आकिल बालिग़ थींदो आहे, ब मलाइका अल्लाह जे तरफ़ खां उन जे लाइ मुक़रर कया वेंदा आहिनि। घणा मलाइका? हूअं घणा आहिनि, लेकिन ख़ासि ब। व इन अलैकुम लहाफ़िज़ीन किरामन कातिबीन यअलमून मा तफ़अलून। अल्लाह जो कुरान सचो आहे। जवाब ॾियो, अल्लाह जो कुरान सचो आहे। घणा मलाइका ब मुक़रर थिया। जॾहिं खां तूं आकिल बालिग़ थिए, जॾहिं खां मां आकिल बालिग़ थियुसि, समझदार थियुसि, अल्लाह जे ज़ात ॿिनि मलाइकनि जी ड्यूटी रखी। हिकिड़ो सॼे कुल्हे ते, हिकिड़ो खॿे कुल्हे ते। हे बि लिखण वारो, हे बि लिखण वारो। हे सॼे कुल्हे ते तुंहिंजूं मुंहिंजूं नेकियूं लिखण वारो, खॿे कुल्हे ते तुंहिंजूं मुंहिंजूं बदियूं लिखण वारो। पर लिखण वारा ॿई केरु कोन ॻाल्हायो? कीअं समझण चाहियो था त मूंसां ॻाल्हायो। लिखण वारा ॿई केरु आहिनि? मलाइका छाजी पैदाश आहिनि? चओ नूर जी। मलाइका छाजी पैदाश आहिनि? नूर पाक आहे या न आहे? मुस्लमान गौर कर, तुंहिंजा गुनाह लिखण जे लाइ बि मलाइक मुक़रर आहे, तुंहिंजूं नेकियूं लिखण लाइ बि मलाइक मुक़रर आहे। उन मलाइकनि जो कमु कहिड़ो आहे? मुंहिंजे रब फरमायो, मिन शैइन इल्ला युसब्बिहु बिहम्दिही वलाकिन ला तफ़क़हून तस्बीहहुम। मुझे बेनियाज़ रब फरमायो, तू त मलाइका थो पुछी, पर हे जेके वणनि जा पन आहिनि, हे जेके ज़मीन जा भितर आहिनि, इहे बि मां अल्लाह जे ज़िक्र खां ख़ाली कोन हूंदा आहिनि। अल्लाह फरमाए थो, तूं त चवीं थो त हे मलाइकनि जो कहिड़ो कमु आहे, मगर मां अल्लाह तो तोखे ॿुधायां त हे जेके ज़मीन जा भितर वणनि जा पन, इहे पन बि मां अल्लाह जो ज़िक्र कंदो आहे। फरिश्ता अल्लाह जो ज़िक्र करण वारा, जीअं जो इज़राइल अची वियो, कुलनि ते केरु मुक़रर हल?
मलाइका छा लिखंदा हन नेकियूं ऐं बदियूं जेॾी महिल न तूं राति जो लिकी ऐं सवड़ मथो विझी दंदड़ो कंदो हई अम्मा न ॾिसे बाबो न ॾिसे कॾहिं सोचियो अथई त अम्मा ॾिसे न ॾिसे बाबो ॾिसे न ॾिसे ही जेको वेठो आहे गॾु इनखे काॾे काॾे ऐं मुसलमान राति जो घरों निकिरणु चाहींदो हई कंहिं बुराईअ जी नियत सां ॾेढी अख सां ॾिसंदो हुई बाबे खे निंड अचे वई अम्मा खे निंड अचे वई अधो वॾो त कोन थो ॾिसे हाणे सभु निंड हन सवड़ जे हेठो विहाणो ॾेई ठाहे सवड़ करे मद बाबो सम्झे अधो सम्झे सुता पिया हन चुपड़ी करे पंहिंजो अछो मुंहुं करण जे लाइ निकिरी वेंदो हुई कंहिं खां पियो टिजी जन खे निंड अचे थी कंहिं खां पियो टिजी जन खे निंड अचे थी अल्लाह जे क़ुरान तोखे आवाज़ ॾिनो मुझे सोने करीम रब जे पाक कुरान करीम तोखे आवाज़ ॾिनो ला तख़ुज़ुहु सिनतु वला नऊम ओ निंड में पियलनि खां डिॼण वारा जन खे निंड थी अचे जेके गाफ़िल हन उन्हनि खां डिॼण वारा ज़रा मथे त निहार जेको तुंहिंजो ॾिसण वारो आहे उहो निंड त कोन कंदो आहे पर उनखे पिनकी बि कान ईंदी आहे मुझो सोनो करीम रब तोखां पुछे तो डिॼी कंहिंखां तो जन जे हथ में न तुंहिंजी ज़िंदगी जन जे हथ में न तुंहिंजो मौत डिॼी उन्हनि खां तो जेके जन जे हथ में न तुंहिंजे क़बर जो अज़ाब जन जे हथ में न तुंहिंजे क़बर जी भलाई उन्हनि खां छो थो डिॼी रब चवे थो उन खां छो नथो डिॼी जेको तुंहिंजे ज़िंदगी मौत जो मालिक आहे जेको तुंहिंजे इज़त ऐं ज़िल्लत जो मालिक आहे त मुंहिंजा दोस्त अज़ीज़ दुनिया खां लिकण जे बजाय सोचींदो कर त दुनिया खां छो लिकां केतिरो लिकंदुसि ॾिसण वारो त ॾिसी रहियो आहे अल्लाह ताला जा बानड़ो मुझे करीम मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम फरमायो इज़राइल अल्लाह जे हुक्म सां अची वियो मिसाल मां मरहूम हाजी अब्दुल सत्तार जो ई ॾियां थो उन जो ई नालो वठां थो छो त मुंहिंजा दोस्त उन जी ज़िंदगी तव्हांजे आलो गुज़री पाड़े वारा वेठा हो ॻोठ वारा वेठा हो मुंहिंजा दोस्त मुड़स मरी वेंदा आहिनि ॻाल्हियूं को न मरंदियूं आहिनि दुनिया वारा चवंदा जेकॾहिं मशीन ते अटे जा पैसा थी वेंदा हुया असांजे कर्ज़ लज खां कोन ईंदा हुयासीं वॾो ॾींहुं थींदो त फोन करे चवंदो हो पैसनि जो ख़ैर बचड़नि जे लाइ अटड़ो त खणी वञो अज़ीज़ाने मल इहा नेकीअ जी तौफ़ीक़ अल्लाह कंहिंखे ॾींदो आहे उन जो नतीजो छा निकिरंदो आहे जो उन जे मथां जॾहिं मौत ईंदो आहे त उन जो वजूद बि रब वुज़ूअ सां करे छॾींदो आहे मदीने जे मीर जा परवानो अॼु ही ॻाल्हि ॿुधी करे पंहिंजी ज़िंदगीअ जे लाइ फ़ैसिलो कयो त मौत ईअं ईंदो जीअं ज़िंदगी गुज़ारी दे हुज़ूर फरमायो इज़राइल मथां ईंदो आहे अल्लाह जो हुक्म खणी छो त माण्हूअ खे माण्हू ॾिसंदो आहे फ़रिश्ते खे जवाब ॾियो फ़रिश्ते खे केरु ॾिसंदो फरिश्ते खे केरु ॾिसंदो फरिश्ता जिन खे जिन ॾिसंदा आहिनि हा के अहिड़ा बि आहिनि जेके जिननि खे बि ॾिसंदा आहिनि मलाइकनि खे बि ॾिसंदा आहिनि के अहिड़ा बि आहिनि मगर मुंहिंजो मौज़ू न आहे हाजी लाल खान मां रब जे क़ुरान खे पढ़ंदो अॻिते वधंदो हलां मुंहिंजे मदीने जे मीर फरमायो इज़राइल सुहिणो पहुचंदो आहे पंहिंजे मलाइकनि सां सलाम दुआ थींदी आहे अची वियो आहे हिन जवान जे लाइ उहे ॿई मलाइक हज़रत इज़राइल खे चवंदा हे असांजो साथी आहे गुनाह लिखण वारो बि चवंदो मुंहिंजो साथी आहे नेकियूं लिखण वारो बि चवंदो मुंहिंजो साथी आहे गुनाह वारे जो अलॻि कमु आहे नेकीअ वारे जो अलॻि कमु आहे इंसान हिकिड़ो ई आहे हाणे अचो त हिकु हिकु करे शुरू कयूं मुंहिंजे मदीने जे साईं फरमायो उहे फरिश्ता चवंदा इज़राइल
इज़राइल खे सुणा ज़िंदगी हिन असां सां गॾु गुज़ारिया लिख छो त दुनिया जे अंदरि दोस्त बि तोसां एतिरो गॾु न हूंदो आहे जीअं तुंहिंजा ही किरामन कातिबीन गॾु अमड़ बचे सां एतिरो गॾु न हूंदी आहे जीअं किरामन कातिबीन गॾु मिट माइट केर बि हुजे केॾी महिल हूंदो आहे केॾी महिल न हूंदो आहे पर जवानीअ खां वठी मौत जे घड़ीअ ताईं मलाइक तोसां गॾु रहंदा आहिनि उहे ॿई मलाइक चवंदा सुहिणा इज़राइल असांजो दोस्त आहे हाणे पहिरीं असां खां हिन जो हाल अहवाल वठ बैद में तूं पंहिंजो कमु कर छो त उन्हनि जी ड्यूटी पूरी थी रही आहे मदीने जे मीर फरमायो आहे त जीअं ज़िंदगी गुज़ारींदे मौत ईअं ई अल्लाह जे तरफ़ खां तो ॾेईंदो पोइ नेकिन वारो फ़रिश्तो चवंदो नेकिन वारो फ़रिश्तो चवंदो सुहिणा इज़राइल इन मां पंहिंजे दोस्त जी कहिड़ी ॻाल्हि कयां हलंदो हुयो तॾहिं बि ख़ुदा जो ज़िक्र कंदो हुयो सुम्हंदो हुयो तॾहिं बि अल्लाह जो ज़िक्र कंदो हुयो मनी बि काहींदो हुयो क़ुरान बि पढ़ंदो हुयो मज़दूरी बि कंदो हुयो महबूब ते दुरूद बि पढ़ंदो हुयो दुकान ते बि वेठो हूंदो हुयो अल्लाह जो ज़िक्र बि कंदो हुयो घर में बि हुयो सभई पंहिंजो ड्यूटियूं बि निभाईंदो हो पर हिन जो ताल्लुक दिल जो पंहिंजे रब सां जोड़े रखंदो हो इहो केरु चवंदो नेकियूं लिखण वारो मलाइक केरु चवंदो नेकियूं लिखण वारो मलाइक इज़राइल सुणे खे चवंदो हो हिन मां एतिरो त ख़ुशि हुयुसि छो त हे रुॻी नेकियूं कंदो हो मां लिखंदो बि वेंदो हुयुसि रब जो ज़िक्र बि कंदो वेंदो हुयुसि सुकून अंदर एसी बाहर गर्मी सुकून अंदर हूंदो या बाहर जवाब ॾियो अदा उस समय सुकून आया हिन जे शामियाने जे हेठों सुकून आहे काथे सुकून आहे छांव में सुकून आहे नेकिन वारो फ़रिश्तो चवंदो सुहिणा इज़राइल मुंहिंजो ॾाढो सुहिणो साथी रहियो आहे मुंहिंजे मदीने जे मीर फरमायो जॾहिं हे किरामन कातिबीन नेकियूं लिखण वारो पंहिंजे ज़िंदगीअ जे साथीअ जूं नेकियूं ॿुधाईंदो मुंहिंजे रब जो हुकुम थींदो इज़राइल जी मुंहिंजा करीम रब इन रूह के चा उखरुज अय्युहर रूह तय्यब ओ इन जिस्म मां पाक रूह हाणे निकरिया इन पाक रूह के इहो रूह पाक आहे छो त किरामल कातिबीन ॿुधायो सुहिणा इज़राइल ओ मुंहिंजा सुहिणा इज़राइल हे ख़ुदा जो ज़िक्र खां सवा कोन गुज़ारींदो हुयो कंहिंजा हक़ कोन खाईंदो हुयो नाहक कोन कंदो हुयो ज़ुल्म कोन कंदो हुयो ग़रीबनि खे रुआड़ींदो कोन हुयो मिस्कीननि जा हक़ न खाईंदो हुयो ग़रीबनि जी मदद कंदो हुयो अल्लाह जो ज़िक्र कंदो हुयो नेक आमाल कंदो हुयो कॾहिं बि मूंखे तकलीफ़ कान आई अल्लाह जो हुकुम थींदो मदीने जो साईं तो फरमाए ओ इज़राइल इन जे वजूद में मां अल्लाह पाक रूह पैदा कयो आहे उन पाक रूह खे चओ उखरुज अय्युहर रूह तय्यब ऐं पाक रूह हिन जे जिस्म मां निकिरी आहे त तोखे पंहिंजे करीम रब जे दरबार में पहुचाए अचां जागो था मुसलमानो जिंदगी सोची समझी गुजारियो मुझे मदीने वारे मीर जज दीवानो जीअं जिंदगी गुजारी दो मौत ईअं ई थींदो ॻाल्हि मुकमिल नथी थिए जीअं जो जिस्म मां उहो अल्लाह जे हुकुम सां इज़राइल अलैहिस्सलाम उन पाक रूह खे ॿाहिरि कढी करे वञी पंहिंजे ख़ुदा जे दरबार में पहुचाईंदो उहो जसद खाकी जेॾी महिल वेझारे सहजारे ऐं कुल्हड़े कांधड़ी थी करे ज़मीन में अंदर रखंदा ज़मीन आवाज़ ॾींदी ओ मुंहिंजा सुहिणा साथी मरहबा
ज़मीन आवाज़ ॾींदी ओ मुंहिंजा दिल पर साथी मरहबा मां आवाज़ तोखे तॾहिं बि ॾींदी हुयसि जॾहिं तूं मुंहिंजे मथां ज़िंदगी गुज़ारींदो हुए जॾहिं तूं क़ुरान करीम पढ़ंदो हुए जॾहिं तूं ज़िक्र अज़कार कंदो हुए एतिरे हद ताईं मदीने जे मीर फरमायो त जॾहिं मां अल्लाह जे नेक बानो दुनिया छॾींदो आ अर्श भी रोंदो आ त फर्श भी रोंदो आ तो रुनो न रुनो फर्क नथो पवे यार मिटल रुनो न रुनो फर्क नथो पवे जॾहिं अल्लाह जो नेक बानो खुदा जे खौफ जी जिंदगी गुज़ारण वारो जॾहिं दुनिया छॾींदो आ अर्श भी रोंदो आ फर्श भी रोंदो आ अर्श छाजे लाइ रोंदो आ ओ मुंहिंजा करीम रब अर्श ते फरिश्ता रहनि था मौला इहो तुंहिंजो ज़िक्र कंदो हुयो तुंहिंजे रहमत जो नुज़ूल थींदो हुयो रहमत मां अर्श मां वसंदी हुई ज़मीन रोंदी आ ओ मुंहिंजा करीम रब ओ मुंहिंजा करीम रब अॼु मुंहिंजो जानी मूंखां जुदा पियो थिए मौला अॼु मुंहिंजो सुहिणो दोस्त मूंखां विछड़ी पियो वञे मौला मूं ते पेर रखंदो हुयो तुंहिंजो ज़िक्र कंदो हुयो मूं ते पेर रखंदो हुयो तुंहिंजो क़ुरान पढ़ंदो हुयो मौला मूं ते हलंदो हुयो तुंहिंजे मख़लूक लाइ सोचींदो हुयो मुंहिंजा मौला मुंहिंजे मथां हलंदो हुयो तोखे याद कंदो हुयो पेर इन जा पवंदा रहमत तो रब जी नाज़ुल थींदी हुई सुख ॾिसी सभु को रोंदो आहे जानी सुख ॾिसी सभु को रोंदो आहे ज़ाल मुड़ुस लाइ छो रोंदी आहे ॾिसे थी त अॼु मां अकेली थी वियसि मुंहिंजो साथी वियो हलियो भाइरनि जे लाइ छो रोंदा आहिनि मोहम्मद हनीफ छो थो रोए इन जे लाइ थो रोए त हुयुसि त नंढो पर पाण पेरांदीअ खां वेही मूंखे सेरांदीअ खां विहारींदो हो मोहम्मद हारून छो थो रोए ही भाइर छो था रोअनि भाइर छो था कहाणियूं ॿुधाइनि त साईं मुंहिंजो स्कूल हुयो अदा जेकी मिल्कियत सभु कुझु वञी पाण खपा अदा मूंखे पैसनि जी ज़रूरत आहे सही करे ॾींदो हुजे कुझु जेके वणनी से वञी कढा मिठा तूं इन जे दिला थो रोई जो तूं दुनियादार होए तोखे दुनिया जा सुख यादि था अचनि फर्श इन लाइ थो रोए जो रब जी रहमत वसंदी ही अॼु हा उन तां बंदि थी सभु कंहिंखे पंहिंजो सुख यादि ईंदो आहे दुनिया वारे खे दुनिया जो सुख यादि ईंदो आहे बहरहाल मुंहिंजा दोस्तो अर्श भी रोए फर्श भी रोए कंहिंजे लाइ जो अल्लाह जे महबूब बाने जे लाइ अल्लाह जो ज़िक्र कंदे ज़िंदगी गुज़ार ॾींहं जेके अल्लाह जे ज़ात तुंहिंजा लिखिया साल जेके रब जे ज़ात तुंहिंजा कया न की खुटंदा न की वधंदा ओ मुस्लमान ज़िंदगीअ खे ईअं न लोड़ ही कया ही कया ही कया कंहिं तोखे मनो कान कई आहे सभु कुझु कंदो रहो सभु कुझु कंदो रहो हथ तुंहिंजो कमकार ॾे हुजे पर ख़ुदा जे वास्ते हीअ दिलि तुंहिंजी पंहिंजे यार ॾे हुजे पढ़ा क़ुरान जवाब ॾियो पढ़ा क़ुरान मुंहिंजे बेनियाज़ रब फरमायो यौम ला यंफ़उ मालुन वला बनून इल्ला मन अतल्लाह बिक़ल्बिन सलीम चओ अल्लाह जो क़ुरान सचो आहे चओ दिल खोले चो अल्लाह जो क़ुरान दिल खोले चो अल्लाह जो क़ुरान हथ खणी चो अल्लाह जो क़ुरान सचो आहे इहे जेके जो हथड़ा खणी थो चवी अल्लाह जो क़ुरान सचो आहे हे मां मौलवीअ खे टेक कोन थो ॾी टेक ते हलण वारो मौलवी न आहियां नारनि ते हलण वारो न आहियां तुंहिंजी आख़िरत ठाहियां थो रब्बे ज़ुल जलाल क़ुरान करीम में फरमायो यौम तशहदु अलैहिम अलसिनतुहुम व ऐदीहिम व अर्जुलुहुम
करीम रब मुझी तकीर बंद कान थी सुभान अल्लाह चढ़े करीम रब पंहिंजे पाक कुरान करीम में फरमायो ओ मुंहिंजा बाना जॾहिं क़यामत जो ॾींहुं थींदो तुंहिंजे ज़ुबान ते तालो लॻायो वेंदो तुंहिंजा हथड़ा ॻाल्हाईंदा मौला तुंहिंजे क़ुरान खे सच चवण लाइ मूंखे ही अल्लाह जे पाक क़ुरान करीम ॿुधायो तुंहिंजा हथड़ा गवाही ॾींदा व अर्जुलुहुम ऐं तुंहिंजा पेर बि शाहिदी ॾींदा तुंहिंजी ज़ुबान ख़ामोश हूंदी तुंहिंजे अल्लाह जी उहा कुदरत तुंहिंजा हथ बि ॻाल्हाईंदा त तुंहिंजा पेर बि सुभान अल्लाह सुभान अल्लाह कहिड़ी ज़रूरत आहे तुंहिंजो जिस्म ख़ुदि अल्लाह जे दरबार में तुंहिंजो जिस्म ख़ुदि रब्बे ज़ुल जलाल जे दरबार में गवाही ॾे मौला हिन जा धंधा ही ठही वारो कर वक्त मिलियो थई कमा मौत अचण हक़ कब्र ऐं कफन में शक इहा जेका घड़ी मिली थई कमाए वठ छो त उजड़ गए वो बाग जिनके लाख माली थे अरे सिकंदर जब दुनिया से गया दोनों हाथ खाली जागो था मुसलमानों उजड़ गए वो बाग जिनके लाख माली थे सिकंदर जब दुनिया से गया दोनों हाथ खाली थे सब कुछ इते पियो हूंदो इहो चंड भी हूंदो इहो सिज भी हूंदो हे बंगला भी हूंदा हे माड़ियूं भी हूंदियूं हे ज़मीनूं भी हूंदियूं हे निज़ाम कुदरत भी हूंदो ख़बर नाहे तू असां हूंदासीं या कोन हूंदासीं मुंहिंजा यार हे सब कुछ मौजूद हूंदो इन करे मुसाफ़िर हई जेको मुसाफ़िर हूंदो आहे पंहिंजे सफ़र खे मंज़िल कोन समझंदो आहे वञणो कराची थिए त तूं हिते रोड ते सुम्ही कोन पवंदे चवंदे जल्द गाॾी अचे त मंज़िल ते पहुचा हीअ दुनिया बि सफ़र अथई मुसलमान तुंहिंजी मुंहिंजी असली मंज़िल क़बर आहे तुंहिंजो मुंहिंजो असली घर क़बर आहे जेके विया आहिनि हज़ारे साल गुज़रिया को हिकिड़ो ॿुधाए मोटियो आहे या कोन मोटियो जवाब ॾियो मुसलमानो असली घर जेको वेंदो आहे उहो कॾहिं बि वापसि कोन मोटंदो आहे हिते केॾा बि घर रखा आहे अॼु न त सुभाणे छॾणो अथई हिन घर खे ख़ाली करणो अथई हे तुंहिंजो मुंहिंजो असली घर नाहे असली घर तुंहिंजो मुंहिंजो उते आहे जिथे अॼु हाजी अब्दुल सत्तार मरहूम सुतो पियो आहे पोइ जेकॾहिं हिन घर में एसी नाहे त निंड सुकून जी नाहे जे घर में फ्रिज नाहे पाड़े वारनि जा ताना आहिनि जे घर में फर्नीचर नाहे त मायूं पाड़े जूं मेहणा थियूं ॼण ॾियण बि घुर्जे त मुड़ुसु केॾो खाशो आहे घर में एसी कान्हे घर में फ्रिज कोन्हे घर में फर्नीचर कोन्हे जेकॾहिं हिन घर में इहे शयूं न आहिनि त ताना मेहणा था तोखे मिलनि क़बर में एसी फ्रिज कान हलंदई क़बर में जे नेक अमल न हूंदई त मुक़ाम वारा बि तानो ॾींदई दुनिया जो घर मुसलमान ही दुनिया जो घर हे दुनिया जो घर हिन दुनिया जे सुहिणनि शयुनि सां ठहंदो आहे तुंहिंजी मुंहिंजी क़बर सुहिणनि अमालनि सां अचो त पंहिंजे ज़िंदगीअ खे सुहिणो गुज़ारियूं अचो त सुहिणा अमल कयूं हिन ज़िंदगीअ खे सम्झण जी कोशिशि कयूं ऐं जंहिं हिन ज़िंदगीअ खे सम्झो उन हीअ दुनिया बि पंहिंजी ठाहे छॾी त हूअ दुनिया बि पंहिंजी ठाहे अब तू हिन खे हिकिड़ो ई दफ़ो जनरेटर ॾिसंदो हलाए छॾी घणो पेट्रोल सड़ंदो कलाक हिकिड़ो आहे जे उन में तव्हां वठ वठां कंदो छा थींदो हिकिड़ो कलाक हुयो गर्मी घणी आहे ज्यादा न वियो भले जनरेटर ते हले पियो बाक़ी लाइट जो कमु आहे अचण वञण हर डिस्टर्ब थींदो आए खणी कुझु वया कीन खणी कुझु वया कीन जे मालिक लखनि जा लॾे आया कांधी ॾही मण मिटीअ जा अदा मीर मोहम्मद
ओ खणी कुछ वयाकीन खणी कुछ वयाकीन जे मालिक लखन जा लटे आया कांधी दही मणा मिट्टीअ जा है पाए वे सुहणा घुमदा जेके घुमदा जेके है वॾे नाज़ सां यार मिलंदा जेके मिलंदा जेके अॼु वञी वे सफ़ाए अखियूं खोलिया अरे वञी वे सफ़ाए सुता से कफन जा लटे आया कांधी दही मणा मिट्टीअ जा खणी कुछ वयाकीन खणी कुछ वयाकीन जे मालिक लखन जा लटे आया कांधी दही मणा मिट्टीअ जा हुया महफिलन जा जेके मोर माण्हू जेके मोर माण्हू जेसिताईं बंगले में हाजी अब्दुल सत्तार न हूंदो हो छा चवंदा हो महफ़िल में मज़ो ई कोन्हे यार उहो साॻियो ई हाजी अब्दुल सत्तार वञ त मण मिट्टीअ जे हेठों सुतो पियो आहे ओ यार इहो ई बंगलो आहे इहे ई ओताकू इहो अब्दुल जब्बार पुट अब्दुल गफ़ार पुट इहो भाइटियो इहे भाइर सभई मौजूद हन नाहे त हो जवान नाहे वञण वारो न्यापो ॾियो थो वञेव त अखियूं खोलियो वञण वारो न्यापो ॾियो थो वञेव अखियूं खोलियो जॾहिं माई सदाई कोन रहियुसि त तव्हां बि सदाई कोन रहंदो हा हा वञण वारो न्यापो ॾियो थो वञेव जेकॾहिं मूं वांगुरु रब जे राह में ग़रीबनि मिसकीननि जी मदद कंदव त पंहिंजा त रोंदा पर अण ॾिठा धारियां बि ॿुधी अचे रोंदा छो रोंदा अर्श बि रोंदो फर्श बि रोंदो कंहिंजे लाइ जंहिं दिलि में अल्लाह जो इश्क मौजूद हुया महफिलन जा जेके मोर माण्हू जेके मोर माण्हू वध सूंह में शहज़ोर माण्हू शहज़ोर माण्हू अॼु क़बर में सुता थई जेके एसीअ खां सवा गाॾीअ में कोन वेहंदा हुया ओ मुंहिंजा यार पंज पंज नौकर अॻियां पोयां हलंदा हुया अॼु क़बर में सुता थई यार क़बर में सुता थई जेके पलियल हा सुखनि जा लटे आया कांधी ॾही मणा मिट्टीअ जा खणी कीन विया कुछ खणी कुछ वया कीन जे मालिक लखन जा लटे आया कांधी ॾही मणा मिट्टीअ जा हंधे माग जन जी हुई हा कहलंदी हुई हा कहलंदी हंधे माग जन जी हुई हा कहलंदी हुई हा कहलंदी ॾिसी तने जो चेहरो यार दिलड़ी हुई ठरंदी दिलड़ी हुई ठरंदी रहिया गुल से नाहिने रहिया गुल से नाहिने सबको पंहिंजे अबे अम्मा खे यादि करे ओ ॾिसी चहीरो जन जो
दिलड़ी हुई ठरंदी दिलड़ी हुई ठरंदी रहा गुल से ना हिने रहा गुल से ना हिने इन दुनिया जे चमन जा लटे आया कांधी डई मणा मिट्टी जा अदा फानी आहे सारो ज़मानो चवे सच थो तोखे ही आशिक निमाणो ही ताहिरी निमाणो अदा फानी आहे सारो ज़मानो चवे सच थो तोखे नादिर निमाणो व्याजुदा थी जेके हुआ जानी जिगर जा लटे आया कांधी डही मणा मिट्टी जा खणी कुछ वयाकीन खणी कुछ वयाकीन अदब जे मालिक लखन जा लटे आया कांधी डही मणा मिट्टी जा बस एतरी दुनिया थी मुझा जानी इहा ही दुनिया थी एतरो ही दुनिया जो साथ थी दुनिया में अमड़ खां वधीक ॿियो को प्यार करण वारो आहे जवाब जो मुसलमानो जी जल अमड़ खां मथे को कंहिंसां प्यार करे सघे थो अमड़ जे प्यार जो मट रब दुनिया में पैदा ही कोन कयो आहे हिकिड़ी का अमड़ ॾसियो जंहिंजो हिकिड़ो लाडलो पुटड़ो हुजे ऐं उन जे जुदाईअ ते गॾु कबर में सुती जेका हिकिड़ी त ॿुधायो मुसलमानो अखियूं खोलियो हो नौजवान छा ते दिमाग़ ख़राब थियो अथई न पंहिंजे मर्ज़ीअ सां आयो हैं न पंहिंजे मर्ज़ीअ सां रही सघी थो न पंहिंजे मर्ज़ीअ सां तोॾे मौत ईंदो आयो बि अल्लाह जे मर्ज़ीअ सां हैं रही बि उन जे कुदरत सां थो जेॾी महिल उहो चाहींदो इज़राइल खे हुकुम ॾींदो तुंहिंजो रूह कब्ज़ कंदो मिॾई खणी तोखे मिटीअ हवाले करे ईंदा जॾहिं अचण ते बि मर्ज़ी नाहे रहण ते बि तुंहिंजी मुंहिंजी काई मर्ज़ी नाहे मरण ते बि तुंहिंजो मुंहिंजो को अख़्तियार नाहे त पोइ तुंहिंजो मुंहिंजो अख़्तियार आहे छा ते मुसलमान ख़ुदा जो वास्तो अथव अखियूं खोलियो ए नौजवान जंहिं जवानीअ ते तूं मस्त आहीं इहा जवानी सदाई कान रहंदी गुलाब जे गुल ॾे निहार केॾो प्यारो आहे केॾी महिल मुखड़ी हूंदी आहे वरी उनजी जवानी ईंदी आहे ॿिनि टिनि ॾींहंनि में वरी उहो पुरज़ा बि थी वेंदो आहे या तुझी जवानी सदाई कान रहंदी अञा समझ न अचे त महीने जो चंड शुरू थे ॾिसण शुरू कर लकीर वधी वधी 24 जे रात पूरी दुनिया खे रोशन कंदो आहे लेकिन वरी फिरी 27 तारीख़ वजूद ही खत्म थी वेंदो आहे ऐं मुसलमान ही दुनिया फानी आहे निज़ाम कुदरत आहे हर शइ खे फना थियणो आहे बाक़ी रहण वारी मुंहिंजे रब जी ज़ात आहे जॾहिं तुंहिंजो मुंहिंजो हिते कोई वस कोन्हे को ऐं मुंहिंजा दोस्त त पोइ तुंहिंजो मुंहिंजो दिमाग़ छाते ख़राब थियो आहे हे सभु बेवफा अथई मिड़ई बेवफा अथई जॾहिं जीजल अमड़ भी वफा करे 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 कबर जी महल थी अचे त अमड़ बि परे थी वञे जीजल बि गॾु नथी हले अमड़ तूं हली छो नथी रोई चवे थी मुंहिंजो वस कोन्हे मां नथी वञी सघां अखियूं खोल नौजवान पका पोढ़ा जिते जीजल अमड़ जो बि वस न हले अमड़ बि तोखे छॾे ॾे अकेलो तोखे छॾे जेॾी महिल कांधी मोट दाहन मदीने जे साईं फरमाए उन जे पेरनि जो खड़कण जो आवाज़ बि ॿुधंदो आहे रड़ियूं करे चवां ओ अदा हारून ओ अदा हनीफा मूंखे छो था छॾिया वञो मिसाल थो ॾियां लेकिन हक़ीक़त इहा आहे जॾहिं नेक ऐं सालिह बानो दुनिया छॾींदो आहे त 5 मिंट देर थींदी आहे त चवंदा वारो कयो मूंखे खणी यार जे हली क़दमनि में पहुचाए अचो ओ मुंहिंजा दोस्त छो त ईमान वारे खे
ख़बर हूंदी आहे त क़बर में पहुचंदुसि सभु छॾे वेंदा, मुंहिंजो मदीने जो महबूब ईंदो, दीदार कराईंदो, मुंहिंजो बेड़ो पार थींदो। ईमान वारनि जो अक़ीदो आहे। इन करे जेके आशिक दीवाना आहिनि इहे राति जो दुआ घुरंदा आहिनि, उते अचजां ओ मुंहिंजा मदीने जा साईं, जिते पंहिंजा छॾे वेंदा, मिटीअ जामण विझी मुंहं ते, मिटीअ जामण विझी मुंहं ते, खोटे खटड़ी लटे ईंदा, उते अचजां ओ मुंहिंजा मदीने जा साईं, जिते पंहिंजा छॾे वेंदा। शेरो शायरी नथो कयां, मां क़ुरान पढ़ां छा कयां तव्हांजे दिलि खे ख़ुशि रखण जे लाइ, तव्हांजे दिलि खे पंहिंजे करीम रब जे उन प्यार वारे कनेक्शन सां ॻंढण जे लाइ जुहद पियो कयां, जुस्तजू पियो कयां। उते ई मां हली पहुचां मुंहिंजे मदीने जे मीर सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम फरमायो, जॾहिं नेकियूं लिखण वारो मलाइको नेकी कंदो आहे, ओ इज़राईल हिन मूंखे दोस्त कॾहिं बि तंग न कयो, पाण भी जिक्र में, मां भी जिक्र में, पाण भी यार वट, मां भी यार वट, न की पाण करीम खां अलॻि थियो, न की मूंखे थियणो पियो। अल्लाह हुकुम कंदो, ऐं इज़राईल जी मुंहिंजा मौला इन जिस्म मां इन पाक रूह खे कढ। पोइ मदीने जे मीर फरमायो, जॾहिं ईमान वारे जे जिस्म मां रूह ॿाहिरि निकिरंदो आहे, ईअं निकिरंदो आहे ॼण मखण मां वार निकिरी वियो। मखण मां वार कढबो, निशान जागो था, निशान कोन थींदो आहे। मुंहिंजे मदीने जे मीर जा दीवानो, कलाक थियो 15 मिंट, मां इंशाअल्लाह तव्हांखे घणो लॻो, मूंखे अहसास आहे गर्मीअ जो बि, ऐं तव्हांखे जेसि ताईं तव्हां ख़ुशि वेठा आहियो ऐं क़ुरान पढ़ंदो रहंदुसि। मुझे मदीने जे मीर जा दीवाना, मुझे करीम काले सलातो व सलाम जे ज़ात फरमायो, जेॾी महिल उनखे मिट माइट खणी करे कबर खोटे कबर में लाहींदा, कबर उनजो इस्तक़बाल कंदी आहे, मरहबा मरहबा ओ मुंहिंजा दोस्त भली आहे, ओ मुंहिंजा दोस्त जी आहे, तूं मुंहिंजे मथां हलंदो हुए, मां तॾहिं बि आवाज़ ॾींदी हुयसि, तूं पेर रखी रब जो ज़िक्र कंदो हुए, अल्लाह जी रहमत वसंदी हुई, मां तॾहिं बि तोखे मरहबा चवंदी हुयसि, मगर चूंकि तुंहिंजो कनेक्शन दुनिया सां हुयो, मुंहिंजो आवाज़ कोन पियो ॿुधी, अॼु तुंहिंजो कनेक्शन रब मूंसां जोड़ियो आहे, अॼु मुंहिंजो आवाज़ ॿुधी रहियो आहीं, ओ दुनिया में मुंहिंजो सीनो ठारण वारा, अॼु फिक्र न कर, अॼु निधण कोन आहीं, तो मुंहिंजे मथां हली मुंहिंजो रब जे रहमत सां सीनो ठारियो आहे, अॼु मां तोखे पंहिंजे आगोश में आणींदसि, रब जन्नत जी दरी खोले ॾींदो, अॼु मां तुंहिंजो बि दिलि ऐं सीनो ईअं ई ठारींदसि। जागो था मुसलमानो, इहो मौत कंहिंजो अचो ईमान वारे जो, खुदा जे खौफ में जिंदगी गुजारण वारे जो, ॿिए जा हक़ न खाइण वारे जो, ग़रीबनि सां हमदर्दी करण वारे जो, ॿिए मलाइक जे मथां बचो। जागो था, ॿिए मलाइक जो बि ज़िक्र कयूं या न थकी पिया हो त बस कयूं, जे न थका हो त ज़िक्र कयूं। ओ मुंहिंजा दोस्त जेके न ख़ासि करे आया हो त आख़िरी टाइम आहे, बस वञी नंगड़ो करे चऊं अल्हम्दुलिल्लाह, हे नंगर जो दाणो दाणो बि बरकत वारो आहे, पर मुंहिंजा यार केतिरा ॾींहं खाईंदासीं, पेटड़ो त इहो ई आहे न जंहिंमें हिकिड़ो भाव अंदरि ईंदो। हे 5 घड़ियूं रब जो क़ुरान ॿुध त मुंहिंजो रब राज़ी थी पवे, मदीने जो शहनशाह राज़ी थी पवे। मुझे मदीने जे मीर जा दीवानो, मुझे हुजूर नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो, जॾहिं वरी हिकु गुनहगार जो मौत थींदो आहे, शराबी जो मौत थींदो, ज़ानी मरणो त सभिनी खे आहे न,
ज़ानी जो मौत थींदो, ग़रीबन जा हक़ खाइण वारे जो मौत थींदो, मिस्कीनन खे पधराए कुटराइण वारे जो मौत ईंदो, ग़रीबन जूं बनियूं खाइण वारे जो मौत ईंदो, ग़रीबन जूं ज़कातूं खाइण वारे जो मौत ईंदो। मरणो अथई यादि रखी छॾिजां। उन महबूब के भी मुझे रब पांजे हुक्म जो पाबंद बनाए, इन दुनिया के खैर बाद जे गुंबज़े खज़रा में आरामी करण जो हुक्म ॾिनो आ। याद रख मुझे मुसलमान बा, मुझे मदीने जे मीर जा दीवाना, कहके बिरहणो न है आगाह अपनी मौत से कोई बशर नहीं, सामान 100 बरस का एक पल की खबर नहीं। सॼे साल जो अनु गॾु कयो, मता कणक वधी वञे, मता अनु महांगो थी वञे, पली भरियूं था सॼे साल ला, ॾे ख़बर साल जेरो हूंदे यार इहा ख़बर कान्हे का, इहा ख़बर कान्हे का। जंहिं घर जी ख़बर ई न थई, जिते रहण जी पक ई न थई, उतहूं जे लाइ एतिरो सामान गॾु करी थो त मता अटो महांगो थिए न मिले। जंहिं क़ब्र में हमेशह रहणो थई, उन जे लाइ बि सामान गॾु कयो थई या को न कयो थई। ऐ मुसलमान अखियूं खोल, ऐ मुंहिंजा नौजवान भाउ अखियूं खोल, अॼु जेकॾहिं हुस्न ते तोखे नाज़ आ त यकीन ॼाणजां, जेको हुस्न ॾियण ते क़ादिर आ उनखे खसण में बि देर कान लॻंदी आ। अगर जवानीअ ते तोखे नाज़ आ, अगर दौलत ते तोखे नाज़ आ, त जेको ॾियण ते क़ादिर आ उनखे खसण में बि देर कान लॻंदी आ। क़ुरान जी आयत पढ़नि तर्जुमो रहिजी वियो, मता सुभाणे मौली मोहम्मद असलम या नाले मिठो चवे त आयत पढ़ी यौम ला यंफ़उ मालु वला बनून इल्ला मन अतल्लाह बिक़ल्बिन सलीम। हाफिज लाल खान, हाफिज लाल खान कुरान जो हाफिज वेठो हाजी मीर मोहम्मद मुंहिंजा दोस्त रब छा थो चवे, तर्जुमो ॿुधायांव, यौम ला यनफ़उ माल वला बनून। रब चवे थो क़यामत जॾहिं मुंहिंजा बाना इहो औलाद कम कोन ईंदे, या तुंहिंजी दौलत कम कान ईंदे। मौला को औलाद ला मूं हेॾा ॾुख ॾिठा, मुंहिंजा मौला औलाद ला मूं ही कयो, ही कयो, ही कयो, ये दौलत मूं सवली त गॾु कान कई, राति ॾींहं महिनतूं कयूं हम, सवली त गॾु कान कई, मौला कम कान ईंदी। अॻियां आयो इल्ला, हा कम ईंदई, जागो था, हा कम ईंदई। मौला कीअं ईंदी? अल्लाह चए थो मन उनखे कमी दी जंहिं अतल्लाह अल्लाह जी अता कयल कल्ब दिल सलीम कम उनखे औलाद ईंदो। कम दौलत क़यामत में बि उनखे ईंदी जंहिं अल्लाह जी ॾिनल दिल खे सलामत रखियो, दौलत ऐं औलाद में गुम करे न छॾियो। अञा सादर लफ़्ज़नि में चवां, बिल्कुलु सादर लफ़्ज़नि में, बेड़ी पाणीअ खां सवा कन हली सघंदी, बेड़ी पाणीअ खां सवा ॻाल्हायो, बेड़ी पाणीअ खां सवा कान हलंदी। इंसान भी औलाद दुनिया दौलत खां सवा अधूरो आ, हली कोन सघंदो। मुंहिंजा दोस्त अज़ीज़ समझण जी कोशिश कर, बेड़ी जे लाइ पाणी ज़रूरी आ, औलाद इंसान ला ज़रूरी आ। नाहे त पासूं पियो पासियां मौला को पुटड़ो ॾे, केॾी महिल न्याणीअ जी पास, केॾी महिल पुटड़े जी पास। बेड़ीअ लाइ पाणी ज़रूरी आ, इंसान जे लाइ औलाद ऐं दौलत ज़रूरी आ। पोइ जेका ज़रूरी आ उहा नुक़सान कॾहिं ॾींदी आ। तवजह कर मुंहिंजा दोस्त, बेड़ीअ लाइ पाणी ज़रूरी आ, पर जे बेड़ीअ में किथां सोराख़ थी वेंदो ऐं पाणी अंदर वेंदो, ॾे ख़बर बेड़ी बुॾंदी या बचंदी? सभु जवाब ॾियो, पक्की ॻाल्हि हा न? जेसि ताईं बेड़ीअ में सोराख़ न थींदो, मथां तरंदी हलंदी, उनखे कोई ख़तरो न थींदो। जॾहिं पाणी
अंदर दाखिल थींदो बेड़ी बुडी वेंदी मिसाल ॾेई थो समझाया औलाद ऐं दौलत ज़रूरी आ पर जेसिताईं दिल में उहे अंदर दाखिल न थींदा तेसिताईं तूं सलामतीअ वारो आ जेकॾहिं औलाद ऐं दौलत दिल में दाखिल थी विया न हितों जी सलामती न हुतों जी सलामती समझ में कोन आयो चवे छा पे थो सजन साईं जो मलंग औलाद खे दिल में जाइ न ॾिबी त छा में ॾिबी औलाद खे दिल में जाइ न ॾिबी त छा में ॾिबी दौलत खे जेकॾहिं दिल सां न कमाइबो त दुकान में हाजी मीर मोहम्मद बरकत किथो पवंदी ॻाल्हि इहा न आहे ॻाल्हि इहा आहे त रब फरमाए थो ऐं मुंहिंजा बाना जॾहिं मां अल्लाह जे ज़ात जी ॻाल्हि तुंहिंजे आॾो अचे हिकिड़े पासे मां अल्लाह जो हुकुम हुजे हिकिड़े पासे तुंहिंजो औलाद ऐं दौलत हुजे ॿिन्ही मां फ़ैसिलो करणो पवई औलाद ऐं दौलत खे मिठो थो करी या मां अल्लाह जे नाले खे मिठो थो करी अञा सादन लफ़्ज़नि में समझाया सादन लफ़्ज़नि में इलाइक़े जी ज़कात अचे वई आहे 20 लख रुपया हाणे जे 20 लख रुपया तो ग़रीबनि खे ॾियां त मूं वारे पुट जी मोटरसाइकिल या कार रहिजी वेंदी मूंखे हू घर जी एसी रहिजी वेंदी भला केरु मूंखां पुछंदो मथियां हुई मूंसां मिलियल आहिनि 5 हुननि खे थो ॾियां 5 माण्हुनि खे 10 पंहिंजे कम थो आणियां ख़ुदा खे विसारे छॾी औलाद खे आॾो रखे त पुट खे हीअ शइ वठी ॾियां घर में हीअ शइ कयां रब तो फरमाए इन दौलत जी मोहबत तुंहिंजे अंदर में वेही वई तो पंहिंजो ही जहान बि विञायो त तो पंहिंजो हू जहान बि विञाए छॾ जागो था ॻाल्हि सम्झ में अचे वई त औलाद जी मोहबत कीअं औलाद सां मोहबत कर दौलत सां भी मोहबत कर पर इहे कर हलाल जी कमाए हलाल जो पोरियो कर ॿिए जो हक़ न खा मुंहिंजो रब एॾो करीम आहे एॾी बरकत ॾिनी चओ त क़ुर पढ़ी ॿुधायांव त जेके असां मिसाल फलाणो बा ॾिस खीर विकिणंदो हो अरबपति थी वियो वॾो सा नाज़ फलाणो बा ॾिस ग़रीब हो छा रुकी जे परचू ॾींदो को मुंहिंजी तकरीर महिरबानी कयो छो त मौज़ू मुंहिंजो मटरायो न 15 मिंट जे जमायत में छॾे जेको मौज़ू हले थो उनखे हलणु ख़्याल न मटायो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह मिसाल ॾींदा हूं फलाणो बा ठेकेदारी में किथे वञी पहुतो आहे इहो त मिसाल ॾियो था लेकिन इहो मिसाल बि ॾियो त रोज़ी हलाल जी पियो कमाए रोज़ी हलाल जी पियो कमाए या ग़रीबनि जो हक़ पियो खाए इएं त कोन्हे त हिन रोड जो टेंडर थी वियो इहो रोड इते ई पियो आहे मिटी थी वियो 3 दफ़ा कागज़नि में ठही वियो पैसा अधे वारा विच में खाई विया हे कंहिंजा पैसा जवाब ॾियो सच खां न ॾिजो मुस्लमानो सच चवण नालो खणी मुंहुं वांगुरु न वठो न नालो न वठो न कंहिंजो ईअं पर सच त चओ अचो त मां तव्हांखे रब जो क़ुर त कंहिंजी रिआयत कोन थो करे मां अल्लाह जो क़ुर ॿुधायां त अहिड़ी मिल्कियत ठाहण वारा जेके ॿियनि जा हक़ गज़ब करे ग़रीबनि यतीमनि मिस्कीननि जा हक़ गज़ब करे ऐं दौलत में पंहिंजो नालो था ठाहिनि क़ुर पढ़ा जवाब ॾियो क़ुर पढ़ा हाफ़िज़ लाल खान क़ुर पढ़ा हाजी मीर मोहम्मद क़ुर पढ़ा अल्लाह जो क़ुर सचो आहे चओ रब जो क़ुर सचो मुंहिंजे बेनियाज़ रब छो त मां सियासी माण्हू न आहियां को सियासी मक़सद नथो रखां कंहिं सियासी मुखालफ़त मां न अल्लाह जो क़ुर पियो पढ़ा मुझे सुने करीम रब पंहिंजे पाक कुरान करीम में फरमायो वल्लज़ीन यकनिज़ून अज़्ज़हब वल फिद्दत वला युनफ़िक़ूनहा फी सबीलिल्लाह फबश्शिरहुम बिअज़ाबिन अलीम
कहिड़ी दौलत जी ॻाल्हि पियो कयां जेका हक़ हलाल जी कमाईंदो हुई कहिड़ी गौर कजा हाणे हुन दौलत खे पोइते रख जेका हक़ हलाल जी मेहनत मजूरी करे हाजी मीर मोहम्मद कमाईंदो हुई पुटड़न सुधो दुकान ते वेठो हुई या मुंहिंजा दोस्त अजीज लाल खान पनीअ में मेहनत थो कराए जेको बि हक़ हलाल जी मेहनत करे पंहिंजी दौलत थो ठाहे मुंहिंजो रब उन दौलत लाइ ॻाल्हि थो करे जेका हक़ हलाल जी कमायल आहे बाक़ी फैसलो पाण वञी कजो अकुल सभिनी खे ख़ुदा ॾिनो आहे मुंहिंजे रब फरमायो ओ हक़ हलाल जी दौलत मेड़ण वारा मेहनतूं करे गॾु करण वारा जी मुंहिंजा रब करीम सोन गॾु पे थो करी हा मुंहिंजा मौला चांदी गॾु थो करी हा मुंहिंजा मौला दौलत ते दौलत गॾु थो करी हा मुंहिंजा मौला ॾे ख़बर साल थी वियो 2.5 सैकड़ो ग़रीबनि खे ॾिनी अथई या कान ॾिनी अथई मुझो रब तो पुछे दे खबर ज़कात सादर लफ़्ज़न में चऊं भला ज़कात ग़रीबन खे ॾिनई या न सॾड़ो करे माण्हुनि खे अटो ॾिनई या न ग़रीबन जी मदद कयई या न मौला मूं त कान कई आहे छो त मुंहिंजो 1.5 लख मस गॾु थियो हो दिलि में चयमि त 2 लख थियनि जेॾी महिल 2 लख थिया चयमि त 2.5 थियनि 2.5 थी विया मौला इन रूप में 2 थियनि 2.5 थियनि 3 थियनि तूं विसरी वे अल्लाह चए थो वला युनफिकूनहा फी सबीलिल्लाह मां अल्लाह जे राह में कंहिं ग़रीब खे वॻो कोन वठी ॾिनई मां अल्लाह जे रज़ा जे लाइ कंहिं यतीम खे कपिड़ा कोन पारायई मां अल्लाह जे रज़ा जे लाइ कंहिं बेवाह औरत जी मदद कान कई मौला कान कयम रब तो चवे फबशिरहुम बिअज़ाबिन अलीम मां अल्लाह जे राह में हलाल जी दौलत खर्च न करण वारा मां रब थी करे तोखे ऐलान थो कयां मां अल्लाह जे अज़ाब जो इंतजार कर जागो था हलाल जी दौलत हुआ न हलाल जी दौलत मुझा मौला छा थींदो मुझो पढ़ा अॻिते क़ुरान पढ़ा यौम युहमा अलैहा फी नार जहन्नम फतुक्वा बिहा जिबाहुहुम व जुनूबुहुम व ज़ुहूरुहुम हाज़ा मा कनज़्तुम लिअन्फुसिकुम फ़ज़ूक़ू मा कुन्तुम तकनिज़ून चो अल्लाह जो कुरान सच्चो आ हथ खणी चो रब जो कुरान सच्चो आ भले जो तुझो मुझो यकीन कच्चो आ पर रब जो कुरान चो अल्लाह जो कुरान मुझे बेनियाज़ रब फरमायो जेकॾहिं तो मां अल्लाह जे राह में इन हलाल जे दौलत मां ग़रीबन खे न ॾिनो ख़ैर न कयई मिस्कीनन खे न ॾिनई तेरो लहंदो वञे अॻे सोणे दलबर दस्तगीर जो टोयो कढंदा हुआसीं ऐं तोरण वारो मथो ढके पोइ वेहंदो हुयो ऐं ईंदो पर इशारो जो त मथे उघाड़ो पोइते हुजे पोइ मुंहिंजा दोस्त थींदो छा हो तूं चवंदे अॻे हूंदा 20 मण अॼु 100 मण जी हूंदा त 20 मण हा पर पूरो पाड़ो खाईंदो कॾहिं अटो खुटो कंहिं वटि जवाब कॾहिं अज थ्रेशर तो हले उते जो उते पहिरो देरो नितो आ रात में कढणो आ ट्रैक्टर ट्राली बीठी हुजे अन्नो आलो असक बाबा वजन वधा रातो रात में सिब पुट सिब ये पाचका भरे ओडाए खणी बस को पीर तोखे पुजे जेको अचे तो जना देरो घर ताईं न पहुचे पाचको खणी अचे बी है दे मुजो अडो हो तोखे पुजे बाकी गरीबन जे वठण जो नाही याद रखी छद सुणे दिलबर दस्तगीर जो टोयो कढंदे त बरकत हूंदियूं अॼु बि टोयो कढो अल्लाह कंदो बरकतूं थी यारीअ जो खीर विरहाईंदा हुआसीं में हिकिड़ी हूंदी हुई कसम अथव ख़ुदा जो सच चओ
में हिकड़ी हुंदी हुई या ॾेढ में या ॿ में कंहिं वटि हूंदियूं। 11 जी रात अम्मा चवंदी अॼु खीर तव्हां न खाईंदव, अॼु दिल भर दस्तगीर जो सवाब जे लाइ ख़त्मो ॼाणणो आहे। अॼु 11 जी रात खीर विराइणो आहे। कसम अथव ख़ुदा जो उहे मखण जूं चाणियूं उहे चौदा उहे हूंदा घर में या कोन हूंदा। अॼु घर में 5 मेहूं वाड़ा में जा पर थिए त पकी कईसी होटल वारे वटि महिमान थो अचे त डॿे वारो खीर बूथ में हणीसि। छो मेहूं थिए त पूरी कया न। यादि रख सुहिणे अब्दुल कादिर जीलानी सां थिए त भॻई त तुंहिंजा महिमान बि डॿे वारे खीर ते वञी पवंदा। बारा मुंहिंजा दोस्त अल्लाह जे ज़ात फरमायो जेका दौलत हक़ हलाल जी गॾु कये ग़रीबन खे न ॾिनई मिस्कीनन खे न ॾिनई ख़ैरात न कये ग़रीबन जी वाहर न कये यतीमन जी वाहर न कये मौला कान कयम। अल्लाह चए थो यौम युहमा अलैहा फी नार जहन्नम। जेॾी महिल तूं मां अल्लाह जे आॾो पहुचंदे पहुचणो त सभिनी खे अॻे पोइ पहुचणो सभिनी खे मौलवीअ खे बि पीर खे फ़कीर खे आलिम खे ज़ालिम खे जाहिल खे सभिनी खे पहुचणो कंहिं वटि अचो रब्बे ज़ुल जलाल जे दरबार में। मुंहिंजे सुहिणे करीम रब जे ज़ात बाबरकात फरमायो मां अल्लाह जे दरबार में पहुचंदे मां अल्लाह मलाइकनि खे हुक्म ॾींदुसि यौम युहमा अलैहा फी नार जहन्नम। जेका तूं दौलत गॾु करे आए हुए जंहिंमां मां रब जे राह में न ॾिनो हुए ग़रीबन खे मिस्कीनन खे उहा दौलत मां रब हुकुम कंदुसि त जहन्नम जे पाहे मां ईअं ॻाढ़ी करे अचो जीअं लोहर लोह खे ॻाढ़ो कंदो आहे। फतुकवा बिगा जिबाहुहुम व जुनूबुहुम व ज़ुहूरुहुम। मलाइकनि खे हुकुम कंदुसि छाती ॾंभियोसि पासा ॾंभियोसि मुंहं खे ॾंभियोसि। रब थो चवे चवंदो मांसि हाज़ा मा कनज़्तुम हीअ उहाई दौलत अथई जेका मां रब जे राह में न पियो ॾी। ग़रीब घुरई पियो बूथ किनो पियो करी नंढड़नि ॿारनि खां लिकाए बोरियूं भरे पियो मोकिली मथां ॻोठ जा ॿार ख़र्ची वठण लाइ अचनि। अल्लाह फरमाए तोखे कहिड़ी ख़बर उन्हनि ॿारनि जी दिलि राज़ी थिए हा त मां रब तो ते राज़ी थी पवां। फज़ूकू मा कुंतुम तकनिज़ून। अल्लाह चवे तो हाणे मज़ो चख उन दौलत जो जेका मां अल्लाह जे राह में न ॾिनई। मौला भला जेको ॾे थो पियो ग़रीबन जी ईद कराइण खां पहिरीं ग़रीबन खे तो ईद कराए पंहिंजे बचन जेॾा वॻा वठण खां पहिरीं कंहिं यतीम खे वॻो थो पाराए। मुंहिंजे अल्लाह जे ज़ात फरमायो व उज़लिफतिल जन्नतु लिल मुत्तक़ीन। ओ सलामतीअ वारी दिल खणी अचण वारा औलाद ऐं दौलत जे आॾो मां अल्लाह जे हुक्म खे मञण वारा निमाज़ुन वारा इंतज़ार था कनि त जन्नत मिले जन्नत में वेंदासीं। रोज़े रखण वारा इंतज़ार कनि था जन्नत में वेंदासीं। हज उमरे करण वारा इंतज़ार कनि था जन्नत में वेंदासीं। ओ मुंहिंजे मिस्कीननि ग़रीबनि खे खाराइण वारा ओ जन्नत जो इंतज़ार था कनि। मां रब जे हुक्म सां जन्नत तुझो इंतजार करे रही आ। जन्नत कंहिंजो इंतजार कंदी आहे छो जेको ग़रीबनि जी मदद कंदो आहे जेको मिस्कीननि खे ॾींदो आहे जेको यतीमनि जी सार लहंदो आहे। ॻाल्हि 11 बजे ताईं 10 मूंखे 11 बजे ताईं चयो त नंगर में देर आहे। मूं में देर कान्हे का नंगर में 10 मिंट लेट आहे। उहे 10 मिंट ॿुधण लाइ बसि हिकिड़ी ॻाल्हि ॿुधो ॻाल्हि खे खुटाए थो अचां। अञा हिन जी ॻाल्हि त मूं कई कान उहा ॻाल्हि कयां करे त घणो वियो हा। ख़ुदा जी ज़ात जे सम्झ ते मदीने जे मीर फरमायो जेॾी महिल गुनहगार जे लाइ इज़राइल सुहिणो अल्लाह जो हुक्म खणी पहुचंदो आहे हे ॿई मलाइक साॻियाई अस्सलामु अलैकुम वालेकुम अस्सलाम सलाम दुआ थींदी आहे। मुंहिंजा दोस्त अज़ीज़ हे जेको गुनाहनि लिखण वारो मलाइक हज़रत इज़राइल खे चवंदो आहे हिन उहो लफ़्ज़ मां कीअं चवां त हे मलाइक मदीने जे साईं फरमाए त हे मलाइक चवंदो आहे त हिन मुंहिंजे साथीअ जे मथां अल्लाह जी लानत जागो था। हे खबे कुल्हे वारो मलाइक चवंदो ओ इज़राइल हिन मुंहिंजे साथीअ जे मथां अल्लाह जी लानत आहे। एतिरो त हिन मूंखे तंग कयो आहे जिथे किथे ग़लीज़ कमनि में शराबनि में ई
गंदन अमलन में ही, गरीबन जे हक खाइण में ही, मिस्कीनन खे बधराइण में ही, गरीबन सां ज़ुल्म करण में ही, निमाज़ जे वेझो न क़ुरान जे वेझो न, एॾो त हिन मूंखे तंग कयो आहे जो मूंखे रब जे ज़िक्र करण जो टाइम ई कोन थो ॾे। रुॻी मां लिखल खां में पूरो हा, 24 कलाक गुनाहनि में भरियो पियो आहे। अल्लाह जो हुकुम थींदो ऐं इज़राइल जी मुंहिंजा करीम रब इन रूह खे हुकुम कर, उख़रुज अय्युहर रूहुल ख़बीस, ओ पलीत रूह इन पलीत जे जिस्म मां ॿाहिर थी। जागो जागो था। अल्लाह जी ज़ात बाबरकात नेकन जे वजूद में रूह भी अल्लाह नेक अता फरमाईंदो। याद रखी छड़ मुसलमान, मदीने जे साईं दीवाना मुझे आका करीम अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो, ओह माण्हू जेॾी महिल ओह गुनहगार मुजरिम दुनिया जो मुजरिम जेॾी महिल खणी न कबर में लाहींदा आहिनि त कबर दाह करे चवंदी आहे, दाह करे चवंदी आहे, ओ मुंहिंजे मथां आकड़ करे हलण वारा, ओ मुंहिंजे मथां ज़ुल्म ज़्यादतियूं करे हलण वारा, मां तोखे तॾहिं बि आवाज़ ॾींदी हुयसि त संभाले हलजा, कर्ज़ उहो खणजा जेको सुभाणे ॾेई सघी, मगर तो मुंहिंजो आवाज़ न ॿुधो। अॼु तूं मुंहिंजे हंज में अची वियो आहे, अॼु तूं मुंहिंजे दामन में अची वियो आहे, तो दुनिया ते मुंहिंजे मथां ज़ुल्म कया, ग़लत कम कया, अल्लाह जो अज़ाब नाज़िल थींदो रहियो, मुंहिंजो सीनो सड़ंदो रहियो, मुंहिंजी जान जलंदी रही। अॼु तूं मुंहिंजे हंज में आयो हैं, रब्बे काबा जो कसम खणी थी चवां, उहे मिड़ई पलाद वठंदी सही, नांग बि खाराईंदी सही, बिच्छू बि डंगराईंदी सही, क़यामत जे अचण ताईं जहन्नम जा टुकड़ा ॾेखारींदी सही। अखियूं खोल मुसलमान, मौत कीअं थींदो आहे, बस ॻाल्हि खुटाए मोटाई थो चा। मौत मदीने जे साईं फरमायो ईअं थींदी जीअं तूं ज़िंदगी गुज़ारींदे, अगर ज़िंदगी ख़ैर जी गुज़ारींदे मौत तुंहिंजो ख़ैर ते थींदो, अगर ज़िंदगी सुहिणी गुज़ारींदे मौत तुंहिंजो सूंह ते थींदो। ॿिन खे वेढ़ाए न, ॿिन खे ठाहे त अल्लाह कंदो तुंहिंजो बि सुलह थी वेंदो। बिन जे लाइ ख़ैर कर, अल्लाह कंदो तुंहिंजो ख़ैर थी वेंदो। इरहम मन फिल अर्द यरहमुक मन फिस समा। मदीने जे साईं फरमायो इन ज़मीन वारनि ते रहम कर त आसमान वारो तुंहिंजे मथां रहम फरमाए। कुरान करीम जी आयत अल्लाह फरमायो कुल मुंहिंजा महबूब मुस्तफ़ा इन्नल मौत लज़ी तफ़िरून मिन्हु। 2 कलाकनि जी तकरीर 2 कलाक में किथे पूरी थी। मुंहिंजा महबूब मुस्तफ़ा जी मुंहिंजा करीम रब ऐलान करे कुछ ना, मुंहिंजा सोना करीम रब जी मुंहिंजा महबूब ऐलान करे दुनिया खे ॿुधा, ओ दुनिया वारो मौत हिक हकीकत आ, मौत हिक हकीकत आ। फ़इन्नहु मुलाक़ीकुम तफ़िरून मिन्हु। केतिरो बि लिको, केतिरो बि डिॼो, केतिरो बि भॼो, पर न डिगी था सघो, न लिकी था सघो, न भॼी था सघो, छो त मौत हिक हकीकत आ। दुनिया में जन पंहिंजे पाण खे अल्लाह सदराए दावा ख़ुदाईअ जी कई, उहे बि मौत खां डिॼंदा। जन खुदाईअ जी दावा कई, निमरूद हुजे या को ॿियो हुजे, खुदाईअ जी दावा बि कंदा हुया, मौत खां बि डिॼंदा हुया, छो त मौत हिक हकीकत आ। हर शइ ते अचणो आहे, कुल मन अलैहा फ़ान, हर शइ खे फना थियणो आहे। वयबका वजह रब्बिक ज़ुल जलाल वल इकराम। हिते हिकिड़ो राज़ आहे, ओ राज़ हलंदे हलंदे हिंट्स ॾे थो वञा। हाफ़िज़ लाल मोहम्मद तोखे तकरीर जो शौक़ीन आहीं, जिते मौलवी जी तकरीर ॿियो हुजे न हुजे, हाजी लाल मोहम्मद हुजे, थोरो तो कुल मन अलैहा फ़ान, हर शइ अजमीर मोहम्मद फना थी वेंदी। ठीकु आहे, हाणे अॻियां ॾिसो वयबका
बाक़ी हूंदो वजह उन जो चेहरो। क़ुरान त खोलियो सम्झो त सही। वयबका बाक़ी हूंदो वजह चेहरो, चेहरो कहजो रब्बिक तुझे परवरदिगार जो ज़ुल जलाल वल इकराम। रब जो चेहरो वाहे छा या ओधर थी कॾहिं किथे प्रोग्राम थिए पोइ मूंखे मौज़ू इहो ॾियो त रब जो चेहरो चयो ही फ़क़ीर इहो त ॿुधा त रब जो चेहरो कहिड़ो आहे। ख़ुदा त लम यलिद वलम यूलद वलम यकुल लहू कुफुवन अहद। त मुंहिंजा दोस्त हर शइ फना थींदी बाक़ी बचंदी जवाब ॾे बाक़ी रहंदी अल्लाह जी ज़ात। उन मुंहिंजे रब फरमाया फ़इन्नहु मुलाक़ीकुम। महबूब ऐलान करे चओ तव्हां मौत खां लिकी न सघंदव, मौत खां डिॼी न सघंदव। इन करे लिकण जी पचर छॾिजो, मौत जे लाइ तयारी कयो। जॾहिं महिमान अचणो या पका त छॾींदो कोन, जॾहिं पका त ईंदो ज़रूर। केतिरो बि लिकां पुट खे चईसि त बाबो कोन्हे को, उहो चए थो बाबो चवे थो त मां कोन हा। कुझु बि चओ पर जेको अचण वारो आहे ईंदो। जॾहिं अचण वारो ईंदो त लिकण जी पचर छॾे ॾे, उन जे लाइ तयारी कर। कहिड़ी तयारी कर? अलॻि वञी मस्जिद में न वेह, अलॻि दुनिया खे छॾे वञी किथे कुंड में मुकाम में न वेह। इते दुनिया में ज़िंदगी गुज़ार। मौत जी तयारी कहिड़ी आहे मुस्लमान? इहा तयारी आहे जी मीर मोहम्मद। कारोबार भी कर पयो, सच्चाई जी दामन मां हथ न कढ। ज़मींदारी कर पयो, जेॾी महिल कलम वहाई त ग़रीब जो ख़्याल कजां। 20 खे 29 न करे छॾिजां, ओ 20 खे 25 न करे छॾिजां, 500 वारी बोरी 1500 जी न करे छॾिजां। जेॾी महिल ग़रीबन खे कुझु ॾियणु चाही या ग़रीबन जो हक़ चई त पंहिंजा 5 ॾेई ग़रीब खे ॾिजां। छो त रुठल रब राज़ी करणो आहे त कंहिं ग़रीब जी दिलि राज़ी कर। मुंहिंजो रुठल रब राज़ी थी। जेतिरो क़ुरान जो पढ़ण जे लाइ तयार हा, रब राज़ी निमाज़ुनि सां थींदो आहे घटि, रोज़नि सां घटि, हज सां घटि, ज़कात। रब राज़ी थींदो आहे, जल्द राज़ी किथे थींदो आहे? जो कंहिं ॾुखायल जे दिलि खे ख़ुशी ॾे, मुंहिंजो सुहिणो रब जल्द राज़ी थी। कंहिं ॾुखायल जी दिलि खे राज़ी करे वठ, कंहिं महमूम जो गम दूर कर। मुंहिंजा मुर्शिद करीम महबूब सजण साईं दामद बरकातुहुल आलिया फरमाईंदा आहिनि फ़क़ीरो ॿियो नथा करे सघो, मुंहं जी मुरकत तव्हां खां पैसा कान थी घुरे। जेको मिले उनखे खिली जो अस्सलाम अलैकुम। मुमकिन आहे हू ॾुखारो हुजे तो खिली सलाम कयो, हिकिड़े मिंट जे लाइ हुन जे दिलि ते ख़ुशी थिए तो हुनजी दिलि ख़ुशि कई। मुंहिंजो रब तो ते राज़ी थी। मुझा दोस्तों अचो तो दीन खे समझो। दीन को एक काठी थोड़ी आ या दीन को छिप थोड़ी आ। दीन हिकड़े सुहिणे किरदार जो नालो आ। मौत जी तयारी हिकड़े किरदार जो। इहा ई जिंदगी आ, जीअं गुज़ारी थो पियो इहे ई गुज़ार। खाइण वारो ही खा पी पियो, पर फर्क़ इहो आ मौत जी तयारी करण वारो ही त पोइ हलाल खा हराम न खा। खा वेठो, खा वेठो, हलाल खा हराम न खा। ॾेती लेती करी पियो कर पियो, सच ॻाल्हाए कूड़ न हण, सच ॻाल्हाए कूड़ न हण। मुंशी हे लिखण वारो लिखी थो पियो, पूरो लिख घटि वधि न लिख। बस इहा ई मौत जी तयारी आहे। तूं हिते तयारी कर, रब तुंहिंजे लाइ अॻिते तयारी करे। तूं दुनिया खे सुहिणो कर, मुंहिंजो अल्लाह तुंहिंजी आख़िरत सुहिणी करे छॾे। मुंहिंजो अल्लाह सुम्म तुरद्दून इला आलिमिल ग़ैब वश। आयत पूरी कयां यार। आजी लाल खान चवंदो, हाफ़िज़ लाल खान त आयत रहाए छॾी। सुम्म तुरद्दून इला आलिमिल ग़ैब वश शहादत। रब तो चवे लिकी करी, ॻुझाई करी, ज़ाहिरी करी। मां रब खां काई ॻुझाई कान थी। फयुनब्बिउकुम, अल्लाह तो चए फयुनब्बिउकुम, भले लिख, भले लिखी कर। पर जॾहिं न मूं वटि ईंदे फयुनब्बिउकुम, पोइ तुंहिंजो परवरदिगार तोखे ॿुधाईंदो बिमा कुंतुम तअमलून। जेके लिकी कया हुई उहे बि तोखे ॿुधाईंदो, जेके ज़ाहिरी कया हुई उहे बि तोखे ॿुधाईंदो। हाणे जेका ॿुझाई, सिंधी में चइबो दाईअ खां दुन ॿुझो कोन्हे, उन दाईअ खां लॼ कड़ी। जंहिं अल्लाह खां कुझु बि ॿुझो कोन्हे उन अल्लाह खां लिक न कर। अच उन मालिक जे दर ते किरी पो, सुहिणो राज़ी थी ॿई जहान ठही। अल्लाह जी ज़ात मुंहिंजो चवण तव्हांजो ॿुधण क़बूल फरमाए। यकीनन अॼु मरहूम अवाजी अब्दुल सत्तार क़ब्र में ॾाढो ख़ुशि हूंदो, छो त उहो मैयत ॾाढो ख़ुशि थींदो आहे जेको पुठियां सुहिणा अमल छॾे वञे। दुनिया उनखे सुहिणनि अमलनि सां यादि करे। यादि सभु को थींदो आहे। यादि अदो मुशरफ खे बि यादि कयूं पिया न हींअर।
बस वधीक नथो वञा मां कंहिं सियासी माण्हू जो नालो नथो वठां यादि सभु को थींदो आहे सुहिणे मरहूम शहीद ज़ुल्फ़कार भुट्टे खे बि यादि कयूं था पिया न ठीकु आहे पीर साईं रोज़े धणी रहमतुल्लाह अलैहि खे बि यादि कयूं था पिया न पीर मिठा खे यादि कयूं था पिया न सैयदना अब्दुल कादिर जीलानी खे ज़िंदगी सभिनी जी गुज़रणी आहे यादि सभिनी खे कयो वेंदो पोइ जेको पुठियां कंडा छॾींदो कंडनि सां यादि थींदो गुल छॾींदो गुलनि सां यादि थींदो इन करे जंहिं रस्ते सां वञी थो त इन पुठियां कंडा न पोइ मतां कॾहिं मोटणो पवे इहे तुंहिंजा कंडा तोखे लॻी वेंदा गुलड़ा छटींदो वञ जे तूं मोटी तॾहिं बि ख़ुशबूअ सां यार जे तूं न मोटी त जेको अचे ख़ुशबू ॾिसी चवे हा यार को जवान लॻी वियो आहे भाड़ियो कोन लॻियो बस हे नसीहत हे वाइज़ अल्लाह जी ज़ात तव्हां सां सभिनी खे अमल करण जी तौफ़ीक़ अता फरमाए जॾहिं हिकिड़ी वेंदे मदीने जी नात ॿुधा ठीकु आहे मां हिकिड़ी नात मदीने जी ॿुधाए थो हाणे जे सवालनि जा जवाब ॾीबा त अंदरि बि सवाल खोड़ थी विया आहिनि त मयत जा ओलह पेर छो कबा आहिनि तव्हां पाण इलाइक़े जा मुंहिंजे तव्हां ई उन्हनि खे ॿुधाए छॾियो मयत जा पेर ओलह छो कबा आहिनि माशाअल्लाह मुंहिंजा दोस्तो शरीयत जो कानून ज़िंदह इंसान ते लागू हूंदो आहे जंहिं दुनिया छॾी उन जे मथां शरीयत जो कानून लागू कोन हूंदो आहे तव्हां इहो बि त ॾिसो न पेर त हेॾे ओलह ॾे कंदा आहिनि पर सेरांदीअ खे थोरो मथे बि कंदा आहिनि या हेठि कंदा आहिनि जवाब मथे कंदा आहिनि न ओ दिलि पर अलाह वॾी हयाती ॾे सुहिणा 100 साल जो कुराड़ो न जवान ख़ुदा सलामत रखे पेरांदी सेरांदी मथे कबी आहे छो गुस्ल बि अचेसि पियो पोइ बि चहिरो काबे जे तरफ़ हुजेसि गुस्ल ईंदे बि चहिरो काबे जे तरफ़ हुजेसि घणो तवील नथा वञो अलाह जी ज़ात अमल जी तौफ़ीक़ अता फरमाईंदो बसि रुॻी माइनि खे सम्झायो जेके हे टिकुड़ियूं चौकड़ियूं ठाहे वेठियूं आहिनि अठे ॾेंहुं मज़ारुनि ते न वञो वेंदो त वरी हिक जे पुठियां ॿियो मरंदो ओ ख़ुदा जूं बानियूं मिशका शरीफ़ जी हदीस आहे मुंहिंजे मदीने जे मीर फरमायो मंज़ार क़बर वालिदैहि औ अहदुहुमा कुल्ल यौम जुमुअतिन गुफ़िर लहू कुतिब बर्रा मदीने जे साईं फरमायो जेको हर जुमे ते अठे ॾींहं हर जुमे जे दिहाड़े पंहिंजे अबे अम्मा या औ अहदुहुमा ॿिन्ही मां कंहिं हिक जे बि मज़ार ते वेंदो रब जो महबूब थो चए गुफ़िर लहू ओ अबे अम्मा जे मज़ार ते अठे ॾींहं वञण वारा जुमे जी ॾींहुं अल्लाह तुंहिंजा गुनाह मुआफ़ करे छॾींदो